अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अली असगर आहे। तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल मैथ एंड मैथ्स सिंधी ॾिसी रहिया आहियो। हिन लेक्चर में असीं 10वीं क्लास जी एक्सरसाइज 5.4 जो प्रॉब्लम नंबर 3 ऐं प्रॉब्लम नंबर 4 सॉल्व कंदासीं। प्रॉब्लम नंबर 3 ऐं प्रॉब्लम नंबर 4 भी प्रॉब्लम नंबर 1 ऐं 2 वांगुरु आहिनि, पर हिन में थोड़ा प्रॉब्लम जेके आहिनि उहे कुझु ट्रिकी आहिनि, जिन में ॿियूं टेक्निक्स भी यूज़ थींदियूं क्यूब फार्मूला सां गॾु। जीअं हिते क्वेश्चन नंबर पहिरियों आहे 3 जो पहिरियों, जंहिंमें x पावर 6 माइनस y पावर 6। त हाणे हिन खे सोल्व करण लाइ हिते माइनस साइन भी आहे, त पहिरियां असीं डिफरेंस ऑफ टू स्क्वायर वारो फार्मूलो यूज़ कंदासीं, यानी a स्क्वायर माइनस b स्क्वायर वारो। छाकाणि त हिते पावर ॿधी आहे, इवन पावर आहे ऐं विच में माइनस साइन भी आहे। जॾहिं भी इवन पावर हुजे ऐं विच में माइनस साइन हुजे त डिफरेंस ऑफ टू स्क्वायर वारो a स्क्वायर b स्क्वायर वारो फार्मूलो यूज़ कबो। त हेॾां थींदो x क्यूब जो स्क्वायर माइनस y क्यूब जो स्क्वायर। डिफरेंस ऑफ टू स्क्वायर कयोसीं, हेॾां हिकिड़ी प्लस ब्रैकेट मिली असांखे, ॿी माइनस ब्रैकेट मिली। हाणे हिन खे क्यूब फार्मूला सां सॉल्व कंदासीं। x क्यूब माइनस y क्यूब, हेॾां x क्यूब प्लस y क्यूब। असांखे ख़बर आहे त हिन जे बराबर थींदो x माइनस y, x जो स्क्वायर, ॿिन्ही मल्टीप्लिकेशन ऐं माइनस प्लस थी वेंदो ऐं y जो स्क्वायर। हेॾां वरी x प्लस y, x स्क्वायर माइनस एक्स वाई ऐं y जो स्क्वायर y स्क्वायर। सेटिंग करे लिखी सही मिलियो। क्वेश्चन नंबर 2 ही भी साॻे तरीक़े सां थींदो, माइनस विच में आहे, पावर ॿधी आहे, तंहिंजे करे डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां सॉल्व कंदासीं। यानी 6 आहे त 6 माना 3 ऐं 3 6 थींदो, 3x क्यूब y क्यूब स्क्वायर माइनस 64 माना 8 जो स्क्वायर आहे, थींदो 8 अपॉन z क्यूब स्क्वायर। हिन खे ॿिनि ब्रैकेट में लिखंदा, हिकिड़ी माइनस वारी ॿी प्लस वारी, a माइनस बी ऐं a प्लस बी। हाणे हिन खे सॉल्व कंदासीं क्यूब वारे फार्मूले सां। ही क्यूब आहे, क्यूब वारे फार्मूले सां ही भी सॉल्व थींदो, ही भी क्यूब वारे सां फार्मूले सां सॉल्व थींदो। ही थींदो x माइनस वाई, हेॾां 2 अपॉन z, हिन जो पहिरें जो स्क्वायर, ॿिन्ही जी ज़रब, पर निशानी चेंज कंदासीं, ऐं हिन जो स्क्वायर। हिन खे भी ईअं सोगी तरीक़े सां सॉल्व कंदासीं ऐं हाणे सेटिंग करे लिखंदासीं। ही थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 के सॉल्व भी साॻे तरीक़े सां कंदासीं ऐं साॻे तरीक़े सां 12 पावर आहे माइनस 12 पावर, त हिन खे भी डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां सॉल्व कंदासीं। 6 मिलंदो, अगेन हिते ॿीहर हिते माइनस साइन आहे ऐं 6 पावर आहे, ॿीहर हिन खे डिफरेंस ऑफ टू स्क्वायर कंदासीं। x क्यूब y क्यूब, x क्यूब माइनस y क्यूब ऐं हेॾां x क्यूब प्लस y क्यूब, ही साॻियो ई। हाणे हिन खे वरी ॿीहर क्यूब वारे फार्मूले सां सॉल्व कंदासीं साॻे तरीक़े सां, ऐं असांखे आंसर मुख़्तलिफ मिली वेंदा। प्रॉब्लम नंबर 4, हिते माइनस साइन न आहे, ॿधी पावर त आहे, माइनस साइन न आहे, तंहिंजे करे हिते डिफरेंस ऑफ टू स्क्वायर न लॻंदो फार्मूलो, यानी हिते क्यूब वारो फार्मूलो हणंदासीं। क्यूब वारे फार्मूले सां एक्स स्क्वायर क्यूब प्लस 4y क्यूब, छो त 64 चैन जो क्यूब आहे, एक्स स्क्वायर हे 4y स्क्वायर। हाणे साॻे तरीक़े सां हिन जो स्क्वायर एक्स 4 थी वेंदो, ॿिन्ही मल्टीप्लाई कंदासीं, माइनस एक्स 4 माइनस 4x स्क्वायर y स्क्वायर, हिन जो स्क्वायर कंदासीं 16y4। हिन खे भी साॻे तरीक़े सां माइनस साइन विच में न आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ क्यूब वारे फार्मूले सां डायरेक्ट हिन खे सॉल्व कंदासीं। ही थी वियो क्वेश्चन 4 जो 1 a क्यूब माइनस a स्क्वायर प्लस 2। हिन खे 2 खे असीं अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज कंदासीं जो 1 क्यूब सां अची वञे ऐं 1 वरी माइनस a स्क्वायर सां अची वञे, ॿिन्ही सां अची वञे। a क्यूब प्लस 2 माइनस a स्क्वायर, ऐं 2 खे डिकम्पोज कंदासीं, 1 हेॾां क्यूब सां रखंदासीं ऐं 1 वरी स्क्वायर सां रखंदासीं। ही क्यूब फार्मूले सां सॉल्व थींदो ऐं ही 1 वरी स्क्वायर वारे सां अची वेंदो। हिते थींदो a क्यूब प्लस 1 क्यूब, हेॾां 1 स्क्वायर माइनस a स्क्वायर, हेॾां हिन खे सॉल्व कंदासीं त मिलंदो a प्लस 1 a स्क्वायर माइनस a प्लस 1, ऐं हिन खे सॉल्व कंदासीं त ॿ ब्रैकेट मिलंदी, हिकिड़ी माइनस जी ॿी प्लस जी। ॿिन्ही ब्रैकेटनि में a प्लस 1 कॉमन आहे, a प्लस 1 हिते भी आहे, a प्लस 1 हिते भी आहे, कॉमन कढियोसीं त हेॾां ही थियो a स्क्वायर माइनस a प्लस 1 माइनस 1 माइनस a, हेठि कंदासीं माइनस
a square सेम माइनस a ऐं a माइनस a माइनस 2a 1 ऐं 1 2 थी वियो आंसर। क्वेश्चन 3 खे सॉल्व करण लाइ असीं मल्टीप्लाई कयूं त माइनस 8 ते एड कयूं त माइनस 9 थिए। उहे ॿ नंबर आहिनि माइनस 8 ऐं माइनस 1 मल्टीप्लाई कंदासीं त माइनस इंटू माइनस प्लस 8 थी वियो ऐं एड कयो त माइनस 9 मिलियो। इनखे 9 खे अहिड़े तरीक़े सां असीं डीकम्पोज़ कंदासीं। डीकम्पोज़ कयोसीं फैक्टर ने फाइंड कंदासीं a क्यूब कॉमन हितां वरी माइनस 8 कॉमन ॿिन्ही में a माइनस क्यूब a माइनस 1 कॉमन हाणे ॿ फार्मूला ठही विया हिकिड़ो a क्यूब माइनस 1 जो ॿियो थी वियो a क्यूब माइनस 8 ॿिन्ही खे क्यूब जे तरीक़े सां सोल्व कंदासीं हिनखे क्यूब जे तरीक़े सां सोल्व कंदासीं a माइनस b होल क्यूब त असांखे हीअ आंसर मिली वेंदो ऐं हिनखे सोल्व कंदासीं हीअ आंसर मिली वेंदो। इहो थियो आंसर। क्वेश्चन 4 भी साॻे तरीक़े सां हुयो ऐं क्वेश्चन 5 होल क्यूब जे तरीक़े सां सॉल्व थींदो। ही थियो x माइनस 2y होल क्यूब माइनस 64 होल क्यूब हिते थींदो x माइनस 2y ही थियो माइनस 4z पहिरें जो स्क्वायर कयोसीं यानी x माइनस 2y जो स्क्वायर हिननि ॿिन्ही जी ज़रब हिन जी 4z जी ऐं हिन ब्रैकेट जी ज़रब कईसीं 4z ऐं ब्रैकेट हाणे 4z जो स्क्वायर 16z स्क्वायर हिनखे वधीक डीकम्पोज़ कंदासीं हिन जो स्क्वायर सोल्व कयूं a माइनस b होल फार्मूला होल स्क्वायर फार्मूला सां त हीअ असांखे आंसर मिलियो ऐं एक्स स्क्वायर 4xy प्लस 4y स्क्वायर हिनखे मल्टीप्लाई हिन सां कयूं त 4xz ऐं हिते 8 थींदो 8 yz ऐं 16y स्क्वायर हाणे एड कंदासीं हिकु जहिड़ा टर्म्स x ई सेम एक्स स्क्वायर ऐं हाणे एक्स स्क्वायर 4y स्क्वायर ऐं 16z स्क्वायर लिखी एक्स वाई वारो ॿियो को बि टर्म न आहे सेम माइनस एक्स वाई ज़ेड वारो सेम ऐं जेड एक्स वारो सेम वाई ज़ेड वारो सेम ही थियो आंसर। क्वेश्चन 6 भी साॻे तरीक़े सां आहे साॻे तरीक़े सां सॉल्व थींदो 1 to 5 r क्यूब 100 ऐं माइनस एस प्लस ए टी होल क्यूब सेम वे सां सॉल्व थींदो जीअं असां ही सॉल्व कयोसीं ऐं ही क्वेश्चन 7 हिन में कॉमन आहे कॉमन कढंदासीं आर स्क्वायर भी कॉमन आहे ऐं टी स्क्वायर भी कॉमन आहे ॿिन्ही में आर स्क्वायर टी स्क्वायर कॉमन कढियोसीं त हिते आर क्यूब बचियो ऐं हेॾां थींदो T6 ही भी सेम वे आहे साॻे तरीक़े सां सॉल्व थींदो हिन जो क्यूब फार्मूले सां आर प्लस टी स्क्वायर हाणे क्यूब फार्मूले सां हिन आर जो स्क्वायर ॿिन्ही मल्टीप्लाई वरी टी जो स्क्वायर ही थियो आंसर।